लंडन मां ख़बर ईंदालो त लाज़लो नाले हिकु अमरा 80 अरब पाकिस्तानी रुपयनि जे बराबर रक़म जो पिज़्ज़ा खाइण लाइ मशहूर आहे ऐं अॼोको ॾींहुं संदसि नाले सां मल्हायो वेंदो आहे। 2010 में अमरा घर भातियुनि खे पिज़्ज़ा खाराइण जो मंसूबो ठाहियो ऐं हिन जो मंसूबो हो त संदसि अकाउंट में मौजूदा 1000 बट कॉइन्स मां पिज़्ज़ा ख़रीद करे हिन ऐलान कयो त जेको खेसि 2 वॾा पिज़्ज़ा घर पहुचाईंदो इहो संदसि अकाउंट में 10,000 बिट कॉइन मोकिलींदो। संदसि आछ खे जेरेमी नाले नौजवान क़बूल कयो ऐं 10,000 बिट कॉइन्स जे बदिले में केस दर ते अची पिज़्ज़ा ॾेई वियो। उन वक़्तु बट कॉइन्स जी क़ीमत वॾी कोन हुई पर बाद में हिकु बट कॉइन जी क़ीमत $65,000 थी वई हुई ऐं अहिड़ी रीति संदसि ख़रीद कयल पिज़्ज़ा जी क़ीमत 80 अरब पाकिस्तानी रुपयनि खां वधीक थी वई हुई, जंहिं ते खेसि पछताव बि थींदो आहे पर ख़ुशी बि थींदी आहे त हू इन ॻाल्हि जे करे मशहूर थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।